भी ना है। हाँ बाक़ी जेकॾहिं केर भी असांजी सिंधी आवाम के गुमराह कंदो वो पोइ खणी केर भी हुजे, इंशाअल्लाह मां हुनखे एक्सपोज कंदो रहंदुमि। ही जान रहे रहे न रहे का परवाह ना है। अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि? उम्मीद है तो ख़ुशि ऐं आबाद हूंदो। जीअं त मां अॼु अवां लाइ हिकु ॿी वीडियो खणी हाज़िर थियो आहियां, सो अॻ में सॼी तफ़सीर ॿुधायां थो। बिराले शरीफ में महदूद साहब सादड़ा हुदा वार कूड़ायो का मथे में खारश पई, हजाम मथो अधु कूड़ियो अधु अञा बाकी आ। यन्या जी लंगी जे महाराड़ी जो रवाज आ, तोला शरनायो नगारा तंबूरा उहे जी जो भर में लंघिया, ओ नाई जेको वेचारो हो उन रोई दी। हजरत मखदूम साहब फरमाइन था, नाई मथो कूड़ रोई छो थो? चे किबला पांजी किस्मत ते थो रोवा। छा तुंहिंजी किस्मत ते इहा जेका ॼञ वञे थी, इहा छोकिरी जेका पढ़ण बि सब मुंहिंजी न हुई। मुंहिंजो नौजवान जहिड़ो जाॻंदो पुटु गाइब थियो, उनखे 14 साल थी विया। छोकिरी वेही वेही वॾी थी माइटनि मूंखां इजाज़त घुरी, मूं मोकल ॾिनी त भली न्याणीअ खे परणायो। अॼु छोकिरी खे परणाइनि था, घोट ॿियो ॾियनि था। रोवा इन्ही जे करे थो त मुंहिंजो बच्चो हुजे हा, त मुंहिंजो बच्चो घोट थिए हा। मखदूम साहब फरमाइनि था, मथो छॾ जे किबला मथो तो पूरो कयां चे पोइ कजां। ख़ुदा जे वलीअ खे जोश अची वियो, कौरो भरे ॾिनई। पाण मोरेज़ में हलिया विया जिथे इस्तंजो कबो आहे। इस्तंजे वारी जाइ में वञी वरी मोटी आया, 2 मिंट भी कोन गुज़रिया। पाण फरमाइनि था, नाई तकड़ो तकड़ो पंहिंजे घर वञ, तुंहिंजे घर में तुंहिंजो पुटु वेठो आहे। 14 साल जा जो पुटु गायब हुजे अबा, ओ मोकड़े वेठो ख़ुशीअ में भजंदो वञे। अञा जो निहारे त अंगण में, घर जे अंगण में खट ते छोकिरो वेठो आहे। हिकिड़े हथ खे अटो लॻो पियो आहे, ॿिए हथ में वटी आहे। वटीअ में टको उन्ही ज़माने वारो पियो आहे, वाइड़नि वांगुरु वेठो आहे। मुंहं में ॾाढ़ी अची वई आहे। पीउ खे ॾिठई, पीउ हिन खे ॾिठो, ॿई रोई भाकुरे पइजी विया। छोकिरे खां पुछे थो, अबा किथे हुए, कीअं आयो आहे? छोकिरो थो चए, बाबा अॼु खां 14 साल अॻु में हितां मूंखे बदमाश खणी विया, दिल्लीअ जे शहर में वञी विकियऊं। हिकिड़ो नानवाई होटल वारो हो, उन मूंखे ख़रीद कयो। मां उनजो नौकर हुयुसि, उते पियो मानियूं पचाईंदो हुउसि, ॿोड़ रधींदो हुउसि। अॼु महिमान आया, मानी घुरियऊं, मूं अटो ॻोल्हियो, ही हथ मुंहिंजो अटे में भरियो पियो आहे। मूंखे सेठ चयो त हे टको खण, अटो गिह वञी बाज़ार मां ख़रीद करे आ त मानी मूंखे गिराकनि खे ॾियूं। मां वटी खणी, टको खणी, गिह बीठे चुकायो। हिकिड़ो अध मथे कूड़ियल जवान आयो, जंहिं मुंहिंजे बांह खां वठी मूंखे लोॾो ॾिनो ऐं मूंखे चवण लॻो त तूं पियो गिह ख़रीद कर, तुंहिंजो पीउ पियो पिराले में रोए। ख़बर कान पई अलाए काॾे जो बाबा हाणे हाणे हिते छॾे हलियो वियो। तो दोस्तों, जीअं तव्हां ही क्लिप ॾिठी त जंहिंमें उहो हिकिड़े बुज़ुर्ग जी करामत बयान थो करे त चए थो त हिकिड़ो बुज़ुर्ग वियो नाई वटि। सो जेको नाई हुयो इहो ज़ारो कतार, उहो ज़ारो कतार रोए पियो। बुज़ुर्ग चएसि, बा छाजे करे रोई थो? चए, साईं न ॻाल्हि खे छॾे ॾे। बुज़ुर्ग नेठि ज़िद कयो, चए, बा नेठि मूंखे ॿुधाए छाजे करे रोई थो? त नाई चएसि त जेका साईं ॼञ वञे थी न, सो इहा जेका छोकिरी ही मुंहिंजे पुट खे ॾिनल हुई, सो मुंहिंजे पुट खे 14 साल थी विया आहिनि, सो उहो लापता थी वियो आहे। सो बुज़ुर्ग जो अधु मथो कूड़ियल हुयो। बुज़ुर्ग चएसि त बा इहो मूंखे पाणी जो लोटो खणी त मां लेट्रिन मां थी अचां। बुज़ुर्ग जो लेट्रिन में वियो, उतां जो निकितो त चयईंसि त बा इहो तूं पंहिंजे घर वञी ॾिसी आ, तुंहिंजो छोकिरो अची वियो। नाई तकिड़ो घर वियो, ॾिठईं त चए इहो छोकिरो घर वेठो आहे। हुनखे भाकुर विझी चयईंसि त बा किथे एतिरा साल? चए, बा मूंखे हितां धाड़े लगवा करे विया, इंडिया जो शहर आहे दिल्ली, मां उते हुयुमि। सो हाणे हिकिड़ो मां निकितुमि, जीअं त उते हिकिड़ो बुज़ुर्ग आयो, उनजो अधु मथो कूड़ियल हुयो, उहो मूंखे वठी आयो आहे। हाणे तव्हां ॾिसो त सही त केॾो वॾो कूड़ आहे। हाणे हू वियो आहे लेट्रिन में 2 मिंटनि जे लाइ बाथरूम करणु, सो हाणे 2 मिंटनि में दिल्ली वियो आहे। दिल्ली में हुन छोकिरे खे वठी अची हिते पाकिस्तान पहुतो आहे। हाणे मक़सदु असां तव्हांखे ॿुधाइण पिया चाहियूं त इन्हनि कूड़नि ऐं इन्हनि डज़न खां पाण खे बचायो ऐं इन्हनि कूड़नि माण्हुनि खे एक्सपोज़ कयो ऐं इन्हनि खे सुञाणो। ऐं जॾहिं वरी असां इन्हनि खे एक्सपोज़ कयूं था त वरी कुझु जेके चमचा आहिनि से इन्हनि जे बारे मां उथी चवनि था, बा असांजे तव्हां बुज़ुर्गनि खे ॻाल्हायो था। असांजो मक़सदु ॻाल्हाइणु न आहे, असांजो मक़सदु इहो आहे त तव्हांजा जेके बुज़ुर्ग तव्हां जिन खे सॼो था त उहे केॾा वॾा कूड़ हणनि था
ऐं असांजी सादी अवाम खे कीअं गुमराह कनि था। असांजी कंहिंसां ज़ाती दुश्मनी कंहिंसां बि न आहे। ऐं जेके मूंखे धमकियूं ॾियनि था, मूंखे काबे जे रब जो कसम आहे त मां कंहिंखां बि नथो टिजां। ज़िंदगी जेका मुंहिंजी अलाह साईं मुंहिंजी लिखी हूंदी सा उहा ई थींदी। बाक़ी जेके बि असांजी अवाम खे हिते गुमराह कंदा उन्हनि खे मां न छॾियो आहे न इनशाला छॾींदुमि, चाहे पोइ उहो केरु बि हुजे। ऐं दोस्तनि खे ॿुधाइण पिया चाहियूं त इन्हनि कूड़नि ऐं इन्हनि ड्राड़ियुनि खां पाण खे बचायो। हाणे ॾिसो न, इहा हुन ॻाल्हि कई त उते वॾा नारा लॻी विया, वॾी ॻाल्हि थी वई, वॾो साईं बुज़ुर्ग, हाणे साईं बि जीअं कंदो तीअं ई थींदो। ऐं एॾियूं वॾियूं कूड़ियूं करामतियूं, कूड़ा किसा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असांजी सादी अवाम खे गुमराह करे ऐं उन्हनि जो माल खाधो वञे। ऐं बाक़ी दोस्तो इन ॻाल्हि में काई बि हक़ीक़त कान्हे बि न आहे। हा, बाक़ी जेकॾहिं केर बि असांजी सिंधी अवाम खे गुमराह कंदो, उहो पोइ खणी केर बि हुजे, इनशाला मां हुनखे एक्सपोज़ कंदो रहंदुमि। हीअ जान रहे न रहे का परवाह न आहे। बाक़ी इनशाला न इन्हनि मुशरिकनि खे हाणे छॾिणो आहे, न इन्हनि खे छॾींदुमि। ऐं दोस्तनि खे ॿुधाइण पिया चाहियूं त इनशाला क़ुर हदीस जो मुतालो कयो ऐं इनशाला क़ुर हदीस ते हलो त दुनिया में बि भलाई थींदी ऐं आख़िरत में बि भलाई थींदी।